बुकेरा शरीफ ऐं भरपासे जे इलाइक़नि में चौपाए माल में लंपी स्किन वायरस तेज़ी सां वधण लॻो, जंहिं सबबि केतिराई जानवर मरण लॻा। मालवंद माण्हू सख़्तु परेशान, जॾहिं त ॿिए पासे बुकेरा शरीफ में क़ाइम जानवरनि जी अस्पताल मां डॉक्टर ऐं ॿियो अमलो ग़ाइबु आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे CN न्यूज़ जो रिपोर्टर अहमद अली सोलंगी। जी अहमद अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो बुकेरा शरीफ ऐं भरपासे जे इलाइक़े में चौपाए माल में लंपी स्किन वायरस तेज़ी सां वधण ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिं सबबि जानवरनि जी हालत तंग थी वई। मालवंद माण्हू सख़्तु परेशान। ॿिए पासे बुकेरा शरीफ में क़ाइम जानवरनि जी अस्पताल मां डॉक्टर ऐं ॿियो अमलो पुण मंज़र तां ग़ाइबु आहे, जॾहिं त ॻोठ अला बख़्श जरवार, उर्स दर्स, हारून थईम, लौंग दल ऐं बुकेरा शरीफ जे ख़ासकेली पाड़े में जानवरनि खे लंपी बीमारी जा ख़दशा पुण ज़ाहिर कया विया आहिनि। ॿिए पासे टंडोलहर जे वेटनरी डॉक्टरनि खे जानवर जी वैक्सीन लाइ चयो त उन्हनि प्राइवेट डॉक्टरनि खां इलाज कराइण जो मशवरो ॾेई छॾियो, जंहिं सबबि ग़रीब माण्हुनि जा मथे ते हथ अची विया आहिनि, जॾहिं त जानवरनि जा डॉक्टर घर वेठे मुफ़्त जो पघार खणण में पूरा आहिनि। ॻोठाणनि पारां DC टंडोलहर ऐं डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे त लंपी स्किन वायरस में वरतल जानवरनि जो इलाज करायो वञे त जीअं ग़रीब माण्हुनि जो माल में विचड़ंदड़ बीमारी लाइ वक़्तु सर वैक्सीन करे माल मरण खां बचायो वञे। जी।